इज्जत जिल्लत जो मालिक सिर्फ अल्लाह पाक जी ज़ात आहे। असांजे नवाब साहिबान जी जेका आहे अल्लाह पाक इज्जत कई आहे, उन्हनि खे कूड़नि केसनि में जेको आहे फासाए करे उन्हनि खे हिसाए नथो सघिजे। असांजा नवाब साहिब शुरूआत खां वठी हिन वक़्त ताईं सखर में पहिरियों जेको आहे हाज़िरियूं हुयूं, उते जेको आहे त उन्हनि पंहिंजो जेको आहे त माना मुकमिल उते विया। उन खां पोइ नौशेरो फेरोज़ में जेको आहे हाज़िरियूं जेका रखरायूं वयूं, उते जेको आहे विया। उन खां पोइ मीरपुर माथेले में जेको आहे ATC कोर्ट में जेके बि हाज़िरियूं हुयूं नवाब साहिब मुकमिल जेको आहे त उते जेको आहे त विया। अञा उहा धुर जेको आहे त कोन ईंदी हुई। उन खां पोइ जॾहिं केस ATC कोर्ट मां ख़तम थी करे CSM कोर्ट दादू आयो आहे, उते बि नवाब साहिबनि जन जेको आहे हर हाज़िरी ते जेको आहे पेश थिया आहिनि। उन जे बावजूद ज़मानत जे बावजूद जेको आहे नवाब साहिबनि जी ओचिते जेको आहे चादर चौधी वारी जो तक़दुस पायमाल करे ऐं उन जे बंगले जो जेको आहे घेरा करण जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। इहा पुलिस गर्दी बंद कयो, इहा गुंडा गर्दी बंद कयो। असां हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था कयूं त जेको कुझु जेको आहे इहो थियो आहे, जेका चादर चौधी वारी जो तक़दुस पायमाल जेको थियो आहे उनखे जेको आहे त बंदि कयो वञे। सुभाणे खां वठी पूरी सिंध में जेको आहे सरापा जेको आहे एहतजाज जेको आहे रिकॉर्ड कराया वेंदा ऐं कूड़नि केसनि में जेको आहे असांजे नवाब साहिबनि खे न फसायो वञे। जेके बि तव्हांजे केसनि में एब्सकांडर आहिनि, रूपोश जेके जवाबदार आहिनि, पुलिस जो कमु आहे उन्हनि खे पकड़े जेको आहे। बाक़ी जेको आहे त ईअं न आहे त कंहिं जेको आहे इज़त वारे घर में जेको आहे तव्हां छापा हणी करे ऐं चओ जेको आहे त वाह असांखे हितां उहे माण्हू मिलंदा, त इन शइ जी असां सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं। वॾी महिरबानी।